नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु क्वेश्चन थी पुछां। हाँ त भक्तीअ में हमेशह ॿुधंदा आहियूं कि आत्मा ऐं परमात्मा हाँ ॾाढे समय खां अलॻि रहनि थियूं, हाँ पर असां त रोज़ पूजा पाठ कंदा आहियूं, भक्ति कंदा आहियूं, हाँ त उनजो छा अर्थ आहे? हाँ ॾिसो, इहो जेको ॻायल आहे न, इहो जी। हिन करे आहे शिव जी आत्मा जो पीउ परमात्मा आहे। हाँ। तव्हां कॾहिं भक्ति में हिन संबंध सां यादि कयो? बसि चईंदा त आहियूं माउ पीउ, सभिनि जे अॻियां चईंदा आहियूं लक्ष्मी नारायण राम सीता, कोई ॿियो कंहिंजो भॻत हूंदो त हुनखे चईंदो माउ पीउ, कंहिंजो गुरू हूंदो त हुनखे चईंदो माउ पीउ। त असली में मुंहिंजी आत्मा जो पीउ परमात्मा आहे, मुंहिंजी आत्मा जो रूप निराकार आहे, मुंहिंजी पीउ जो रूप बि निराकार आहे। मां परम धाम में रहंदी हुअमि, मुंहिंजो पीउ बि हुते रहंदो आहे। मां मथां खां हेठि आई आहियां हिन शरीर में पार्ट वॼाइण, मुंहिंजो पीउ मथे ई आहे। ऐं मां हिते वेठी वेठी पंहिंजे पीउ खे यादि थी करां, पंहिंजे मन जी ॻाल्हियूं थी ॿुधायां, हुनखे रोज़ सुबुह शाम यादि थी करां, ताकी मुंहिंजी आत्मा में जेतिरियूं बि ॻाल्हियूं आहिनि उनखे मां परमात्मा बाप खे ॿुधाए करे पंहिंजे पाण खे शांत रखां, सुखमय रखां। छोजी माउ पीउ खे ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि त मन शांत थी वेंदो न, ऐं थोरी डायरेक्शन बि मिलंदो आहे छा करूं। इन रीति तव्हां कॾहिं यादि कयो त इहे पंहिंजे पाण खां पुछिजो। तव्हां चईंदा आहिनि न भक्ति मार्ग में आत्मा परमात्मा सां ॾाढो समय अलॻि रही आहे, त इहो छो रही आहे? हिन जो अर्थ इहो आहे भई पाण रोज़ पाठ पूजा करूं था, भक्ति करूं था, लेकिन आत्मा जे पीउ खे पाण यादि था करूं, पंहिंजे मन जी सभु ॻाल्हियूं हुनखे ॿुधायूं था, ताकी पंहिंजो मन हल्को थिए। जीअं माउ पीउ खे ॿुधाईंदा आहिनि, पाण खे सुठी राह मिले, त इन रीति सां पाण अलॻि रहियासीं। हाणे पोइ मिलंदा कॾहिं आहियूं? जॾहिं ख़ुदि परमात्मा अची करे पाण खे पंहिंजी पहचान ॾींदो आहे न, कि मां परमात्मा, तव्हां आत्मा आहियो, मां तव्हांजो पीउ आहियां, ऐं पंहिंजे घर जी पूरी ड्रामा जे चक्कर जी जॾहिं सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे, त जंहिं समय आत्मा खे उहो सभु सम्झ में अची वेंदो आहे, ते समय आत्मा परमात्मा जो मिलन थी वेंदो आहे। ऐं हुन खां पहिरियों उहे सभु ॿई अलॻि हुया। त समझ बि न हुई। भक्तीअ में आत्मिक रूप सां कोन थो यादि कयो। हा, पाण भक्ति में पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे हिन रीति सां न यादि कयोसीं कि मां हाणे पंहिंजे पीउ परमात्मा खे थी यादि करां। भक्ति में त केॾी सारी दूरियूं थी वेंदियूं आहिनि। हिकु त शरीर खे पाण ध्यानु ॾींदा आहियूं, है न। हिकु त पहिरियों तुम माता पिता, त पाण पंहिंजे पाण खे बि शरीर सम्झंदा आहियूं, त साम्हूं मूर्तियुनि खे बि पाण यादि कंदा हुआसीं, त शरीरनि खे यादि कंदा हुआसीं। ख़ुदि खे बि शरीर सम्झंदा हुआसीं त भॻवान खे बि शरीरधारी सम्झंदा हुआसीं। ॿियो अॼुकल्ह कई प्रकार जा गुरू आदि अलॻि अलॻि धर्म आदि थी विया आहिनि न, हिन में बि आत्मा भटकी वई, त ख़ुदि खे बि भुलिजी वई, पंहिंजे पीउ खे बि भुलिजी वई, त अलॻि अलॻि जॻहनि में वञी करे फसिजी वई। जे परमात्मा बाप चईंदा आहिनि इहे हेॾा सारा टिकाणा, मंदिर, एॾी सारी संस्थाऊं आहिनि, इहे सभु तव्हां हिननि सभिनि जे कारण तव्हां मूंखां दूर थी विया न। हिन में पंहिंजी बुद्धि फसी वई न। कॾहिं पाण एतिरो ध्यानु बि न कयोसीं कि भाई मां भक्ति छो थी करां, मां पाठ पूजा छो थी करां। ॾिसो, पाण खे इहो ई न पतो आहे, बसि चईंदा आहियूं कि इहो कर, इहो कर, इहो कर, लेकिन असली जो मीनिंग हूंदो आहे न, सुबुह सुबुह जो उथी करे पाठ पूजा करणु या शाम जो पाठ पूजा करणु, इन जो अर्थ यथार्थ हूंदो आहे पंहिंजी आत्मा में शक्ति भरण जो समय हूंदो आहे। वो
अच्छा पंहिंजी आत्मा जो जेका बि पंहिंजी आत्मा में जेको मन आहे हुन में जेतिरियूं बि ॻाल्हियूं आहिनि उहो पंहिंजे परमात्मा बाप खे ॿुधाइण जो समय हूंदो आहे उहो, ताकी परमात्मा बाप पंहिंजियूं ॻाल्हियूं ॿुधी करे पाण खे शक्ति ॾे, अच्छा आत्माउनि खे शक्ति ॾे कि वो पंहिंजो जीवन सुख शांति में जीवन जीअनि। त इन करे चवंदा आहिनि दीदी परमात्मा खे यादि कयो। हा, इन करे चईंदा आहिनि निराकार रूप में परमात्मा खे यादि करो। ऐं इहे जेका पाण ॿ टाइम कढूं बि था, अधु हिकु घंटो वियूं था, हिनखे सम्झी करे वियो कि हाणे मूंखे पंहिंजे मन जी सभु ॻाल्हियूं पंहिंजे परमात्मा बाप खे ॿुधाइणियूं आहिनि। जी त हुन रीति परमात्मा बाप मुंहिंजी आत्मा में शक्ति भरदो, मूंखे हुन ॻाल्हि खां निकिरण जी राह ॿुधाईंदो। हिन उद्देश्य सां तव्हां वियो, पाठ करो भले, लेकिन पाठ करण खां पहिरियों थोरो सो पंहिंजे मन खे ईअं चओ कि हाणे मां इहो छो थी करां। पहिरियों पंहिंजे मन जी सभु ॻाल्हियूं परमात्मा बाप खे ॿुधायो, हुन खां पोइ तव्हां पाठ हा, हुन खां पोइ तव्हांजो मन बि न भटकंदो। ऐं तव्हां जॾहिं पाठ कंदा आहियो या कुझु बि पढ़ंदा आहियो या कुझु बि सिमरन आदि कंदा आहियो, हुन में तव्हांखे छा करिणो आहे उहो तव्हांखे टच थींदो। परमात्मा खे शरीर न आहे त तव्हांखे ॿुधाए कीअं सघंदो, त उहो पंहिंजे शक्तियुनि द्वारा पाण खे टच कंदो आहे, पंहिंजी बुद्धि में उहो ॻाल्हि अची वेंदी आहे कि छा करिणो आहे। त पहिरियों पंहिंजे मन खे ख़ाली करो, जेकी बि ॻाल्हि आहे भई वञी करे पाण कीर्तन था ॿुधूं, पाठ आदि शुरू था करूं, मन में उहे ई ॻाल्हियूं थी हलनि, त पहिरियों मन खे त ख़ाली करो न। जॾहिं 2 टाइम समय आहे, मुंहिंजी आत्मा खे परमात्मा सां मिलण जो समय आहे न, त ॿियनि जे अॻियां ख़ाली करण खां पहिरियों त पंहिंजे पीउ जे अॻियां ख़ाली करो। ठीकु आहे, पोइ तव्हांजो मिलन थी वेंदो। इहो ॾाढे समय खां जो आत्मा परमात्मा खां अलॻि रही आहे, त हुन जो मिलन कॾहिं थींदो, जॾहिं पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदासीं, पंहिंजे पीउ खे निराकार परमात्मा जे रूप में यादि कंदासीं, तॾहिं आत्माउनि जो परमात्मा सां मिलन थींदो। अच्छा, ठीकु आहे जी दीदी। हा, थैंक यू।